हाँ खबर खा न दे हाल वाल वरी कीअं अॼु 12 सां गॾु जी पहुतो ओ ताक़त ख़ैर त आहे रोज़ रोज़ तो सां वडेरा हिन अक जी मिले मत मुधी आ हरू भरू असांजे छोकिरे ते वत तो इल्ज़ाम हणंदो। हाँ वडेरा तोखे त ख़बर आ असां केॾा शरीफ़ हूं केतिरो टाइम थी वियो आहे अॼु ताईं असांजी तोॾे का दाह आई आहे हे हरू भरू छितो थियो आहे। छिती तूं थी आई माई ख्याल सां ॻाल्हाईंदी कर। ओ मत पर हेॾा ॾिसी कोन थो वॾेरो रमू वेठो आहे ये तकड़ो थी न ॻाल्हा छा मसालो आहे ॻाल्हि कर हाणे। वडेरा मसलो कोब कोने का हर भरू मुते जंबो गाट्रस अरे माटी कर तो सवा डेरे गलायो तू विच में चुप को तो दी एड़ो रखिंदो सही बस बस कमदार कोडू बस माट करे वे तू बाबा हो ॻाल्हाए पियो न। हाँ अका ॻाल्हि कर हाणे छा मसला तो सां। वडेरा तोखे ख़बर आहे असां शरीफ़ माण्हू राज भाग सॼो सुञाणे हिन वारो छोरो आहे सॼो ॾींहुं तो मुंहिंजी छोरीअ सां मोबाइल ते ॻाल्हाए। हरू भरू अची छितो थियो ई असांजो पुटु अहिड़ो आहे ई कोन हरू भरू तो अजायो पंहिंजी न्याणीअ खे बि बदनाम करी लोठ लोठ हा हा वडेरा लोठ मां सुञाणस चङी तरह। सही ॿुधा तुंहिंजी माई बि हुनखे लोठ बि चए तू बि चई तो लोठा ख़बर थियो छा अथई वॾेरे साम्हूं वेठा या कंहिं अहिड़े साम्हूं वेठा हो अहिड़ा गुथा लफ़्ज़ हिते न ॻाल्हाईंदा कयो महिरबानी कयो। अक तो वटि जेकॾहिं को सबूत आहे त तूं ॻाल्हि कर। वडेरा सबूत मूं वटि को बि कोन्हे को पर मूंखे पक आहे हे छोरो ॻाल्हाए थो तव्हां मूंखे फ़ैसिलो ॾिजो हितां मां कोन उथंदुसि। हैं सबूत बि कोन अथई फ़ैसिलो बि खपई हाथिया बचड़ा तूं मुंहिंजो माइट ई छा सबूत खां बग़ैर तुंहिंजे हवाले फ़ैसिलो कयां। वडेरा हे हरू भरू तो वेठो गुआ में लठियूं हणे। हा हा वडेरा ही आहे ई अहिड़ो हिन पहिरियां ॿियनि ते बि इल्ज़ाम हया आहिनि हाणे वरी असां ते थो हणे सुठो आहे त ॻोठ मां लॾाए भॼाए छॾीस। हाओ ख़बर कान मां सम्झां थो हीअ आहे ई लोट मतिलबु त हीअ आहे ई अहिड़ो पर हाणे मतिलबु ॻाल्हि जो अक तूं ॻाल्हि कर छा थो चाहीं छा थियणु खपे हाणे। वडेरा ॿियो कुझु बि न थियणु खपे मां वॾी उमेद सां तव्हां ॾे फ़ैसिलो खणी आहियां मूंसां इंसाफ़ कयो। चिचा हर भरू वडेरो फैसलो ॾेई क्या गाँव में कुछ आई कोन अच्छी डैडी में छो तो ख्याल करी पाण खे वडेरा ॾिसो न। वडेरा मां कुझु बि कोन थो ॿुधां मूं हिनखे पकतो मूंखे फ़ैसिलो वठी ॾे। कॾहिं पकतो अथईस अथई को तोड़ सबूत। हा हा ॿुधा अथई को सबूत। बाबा हाणे ॻाल्हि ॿुध तोखे पूरी पक आहे हे छोरो तुंहिंजी छोरी सां ॻाल्हाए थो तोखे फ़ैसिलो खपे तुंहिंजे हक़ जी ॻाल्हि थिए ईअं तो चाहीं न बाबा तूं। ठीकु आहे बाबा। हेलो हाँ वकील हे ॻाल्हा थोरो हिन सां अचे ॻाल्हाइसि थोरो बाबा हिन जी धीउ जी ख़बर जी अचे ॻाल्हाइसि ॻाल्हाए हिसाब बराबरि कर। हलो जानी ख़बर वडेरे फ़ैसिलो त कयो इहा ॻाल्हि सम्झ में न आई सारी छोरीअ जो इनोट नंबर कीअं आयो।